असांजी हीअ फन टीवी आहे। ही फन टीवी ऐं अदाकारनि जी भलाई ऐं उन लाइ कमु करे रही आहे, उन्हनि लाइ प्रोग्राम कराए रही आहे, उन्हनि जे मदद लाइ प्रोग्राम करे रही आहे। ऐं हिन में खाका याने खिल भोग, हिन में टहक, हिन में मज़ाक, हिन में सीरियस ऐं सुठा याने तव्हांखे अहिड़ा प्रोग्राम मिलंदा जो तव्हां पाण हैरान थी वेंदो त हीअ टीवी कहिड़ो कमु करे रही आहे। ऐं हीअ टीवी उन्हनि फ़नकारनि लाइ बि कमु करे रही आहे जेके बीमार आहिनि या तकलीफ़ में आहिनि या छा आहे, उन्हनि लाइ बि असां जेके सही शो कराए या ॿियो कुझु कराए असां उन्हनि जी थोरी घणी मदद बि कंदासीं। हीअ टीवी जेका आहे सा जेकॾहिं तव्हां हिन टीवी खे सरप्राइज़ बि कंदो ऐं लाइक बि कंदो त इहा सभिनी भलाई आहे। मूंखे त तव्हां सभु सुञाणींदा हूंदो, कॾहिं फतू त फॾो न त जॾे जो जॾो, कॾहिं अखि में आहे सोणा अखि में। मां तव्हांजी अखि में आहियां, मीर सोबदार सईद।